प्रोग्राम वस्ती वस्ती वाण वाण में आऊं आहियां जो पंहिंजो ग़ुलाम रसूल चांडियो ऐं नाज़रीन असां चौधरी मोहम्मद याक़ूब जट जी बस्तीअ में पहुता आहियूं। चौधरी मोहम्मद याक़ूब जट जी बस्ती यूनियन काउंसिल नवाबाबाद तालके कुनरी ऐं ज़िले उमरकोट में अचे थी। कुनरी खां 19-20 किलोमीटर ओलह तरफ़ सफ़र कबो त अची हिन बस्तीअ में पहुचबो। नाज़रीन हीअ बस्ती क़दीम बस्ती आहे ऐं हिन बस्तीअ में सोलंगी भट्टी ऐं कुली बिरादरी जा माण्हू रहनि था ऐं 100 खां मथे हिते घर रहनि। आबादी बि 1000 खां मथे ॿुधाई वञे थी। अलमियो इहो आहे त हिन बस्तीअ में अॼु खां 15 साल अॻु में स्कूल ठहियो हुयो। उनजो हिकिड़ो कमिरो हुननि ठाहे ॾिनो हो, 4 दीवारी उनखे कोन हुई। उहो स्कूल अॼु ताईं फंक्शनल न थी सघियो ऐं अवामी टैक्स जा लखे रुपया उहे ज़ाया कया विया ऐं उहे बर्बादु कया विया ऐं हितां जा ॿार तइलीम जे बुनियादी हक़ खां महरूम रहिया। हितां जा ॿार आस पास मोकिलनि था किथे, पर अक्सर त ॿारनि जी तइलीम खां महरूम आहे। हिन बस्तीअ में रोड जो तमामु वॾो अलमियो आहे। जॾहिं पके मोड़ खां हिन तरफ़ अचिजे थो त यको केतिरा ई किलोमीटर 8-10 किलोमीटरनि जो मुफ़ासिलो आहे ऐं उन में बेशुमार बस्तियूं अचनि थियूं, पर रोड पको कोन्हे को ऐं बारिशूं जॾहिं पवंदियूं आहिनि ऐं पोइ बीमारी बड़ी का थिए थी त रस्ते में ई उहे मरीज़ दम धणी हवाले कंदा आहिनि ऐं उहे इलाही घणनि मुश्किलातुनि खे मुंहुं ॾींदा आहिनि। सुई गैस हिन बस्तीअ में मौजूदु कोन्हे का। स्कूल जो ज़िक्र आऊं अर्ज़ु करे चुकुसि ऐं घटियूं पकियूं कोन्हनि के। बिजली हिन बस्तीअ में अॼु जे जदीद दौर में बिजली मौजूदु कोन्हे का ऐं ही बस्तियूं जेके वोट बि कनि थियूं, अवामी नुमाइंदा बि चूंडनि थियूं, पर उन्हनि बस्तियुनि खे पंहिंजे बुनियादी हक़नि खां महरूम रखियो वियो आहे। अचो त मोहम्मद याक़ूब जी बस्तीअ जे माण्हुनि सां गुफ़्तगू करियूं त उहे पंहिंजा दर्द कीअं बयानु कनि था। अदा अशरफ खान ख़ुशी चङो भलो? जी जी खैर अमन दुआ। तबियतूं कीअं आहिनि? सही अल्लाह खैर करे। औलादड़ो घणो थियो? मुंहिंजो औलाद आहे 4 आहिनि। 4 जी। पुटड़ा आहिनि? जी जी 2 नियाणियूं आहिनि, 2 पुट। 2 पुट आहिनि। भला कमाइनि था का नौकरी वोकरी? न कुझु कोन्हे का। खैर आहे, स्कूल ई कोन्हे असां हिते, बेरोज़गारी आहे सम्झ। भला हिन तुंहिंजे बस्तीअ जा मसला कहिड़ा आहिनि? मसला इहो आहे त मेन मसलो असांजो त रोड आहे ई कोन्हे। जी ठीकु आहे। बीमारी शिमारी असां थिए थी त असांखे वॾी मुश्किलात आहे। हितां तकर 8-9 किलोमीटर आहे कुंडली साइड आहे, 1.5 किलोमीटर खण आहे समारे साइड आहे, अॻिते रोड आहे, हितां कचा आहिनि सभु। सो असां ॿियो स्कूल जो वॾो मसइलो असांजो त उहो ॿार वीचारा ईअं पिया रुलनि, हुते मास्टर कोन थो अचे, ठहियल के स्कूल के थी विया आहिनि, 15 साल खां थिया आहिनि। ऐं टियों लाइट जो वॾो मसइलो आहे, बुरान असां लाइट बि कोन्हे। असां आए खे त 60 साल थी विया आहिनि हिते, पर कमु कोन थियो आहे। त ॿियो तलाउ जी वॾी सहूलियत कोन्हे असां वटि, पाणी पीअण लाइ वाटर सप्लाई कोन्हे असां वटि, वॾी मुश्किलात आहे। त असीं त ॾिसूं पिया हिते कुझु ई कोन्हे, न घटियूं न रोड खां खैर लॻी पई आहे। न कुझु कोन्हे, कुझु कोन्हे, खैर लॻी पई आहे सभु कुझु असां वटि। भला को माल जा डॉक्टर? न माल जा डॉक्टर, न माण्हुनि जा डॉक्टर कोन्हे। न कुझु ई कोन्हे, खैर लॻो पियो। न बीमारियूं जाम अलाए छो कोन्हे। बीमारियूं जाम बीमारियूं आहिनि, साई बि आहे, ॿियूं शुगर बि आहे, कई बीमारियूं आहिनि। डॉक्टर वटि वञूं था त केतिरियूं बीमारियूं ॾसनि था। वोट त ॾींदा हूंदा? न वोट त असीं ॾियूं था। पोइ उहे वोटनि वारा तव्हांखे छा था ॾियनि? वोटनि वारा कुझु ई कोन था ॾियनि, ख़ाली अचनि था भई हा ठीकु आहे अवांजा मसइला सभु हल करे छॾींदासीं, त रोड बि मिलंदो, तव्हांखे लाइट मिलंदी, तलाउ बि अवां मिली वेंदो, वाटर सप्लाई अवांखे, स्कूल बि अलाह खैर के चालू करे ॾींदासीं। माना दिलासन जी का? न दिलासन जी पंहिंजो मुंहुं पोइ पिया ॻाल्हाइनि बसि। अच्छा जी जी ठीकु आहे, सभु इहो मसइला आहिनि। अरशद खान ख़ुशी चङो भलो? शुक्र आहे खैर आहे, मां ख़ुशि आहियो? खैर दुआऊं। वक़्तु कीअं पियो गुज़रे? वक़्तु बि ॾुखियो पियो गुज़रे। छा थियो आहे? छा जेको रोड कोन्हे, को बरसाति पइजी वञे, को मैयत, को बीमार माण्हू वठियो वञे, कुल्हे खणी वठियो वञूं। ऐं मजने ख़ासि गिल्डी जो हितां ॻोठ आहे 1.5 किलोमीटर उते रोड आहे, ऐं पके मोड़ खां 7-8 किलोमीटर आहे। रोड मिले कोन थो, ना स्कूल आहे ॿारनि लाइ, कोई स्कूल जे मिलियो 15 साल थिया आहिनि, को मास्टर कोन मिलियो आहे, ना लाइट आहे, ना वाटर सप्लाई आहे, ना गटर आहिनि, का शइ न आहे हिते। ऐं इहो त वॾो मसइलो आहे। मसइलो त वॾो आहे जाम।
पोइ वोट त ॾींदा हूंदव न? वोट हर हुकूमत खे ॾियूं था, उन टाइम लिखियो वञनि था सभु शइ, मोकिलियूं था। जॾहिं हुकूमत पास थियो वञे पोइ अचनि कोन था, पोइ कोन था अचनि। पोइ नथा अचनि। अच्छा, गुज़र सफ़र छा ते थिए? गुज़र सफ़र गुज़ारो आहे बसि मिड़ी हिते को महिनत मज़ूरी को कीअं, को ॿार निकितल आहिनि अदब जे छोकिरा जवान को कम ते मोकिलनि, को हिते ॿनी ॿार करूं था। ॿनी पंहिंजा टुकड़ा आहिनि? थोरा घणा कंहिंजा आहिनि, कंहिंजा कोन्हे। छा पाणी जी छा पोजीशन आहे? पाणी बि कुझु घटि आहे हिते। छा फसल कहिड़ा पोखियो? फसल फुटी ऐं मिर्च पोखूं था। अच्छा, कणक? हा, कणक, इहो कणक अचे थी ऐं तूरियूं पोखियूं था गॾु। हाणे मसला हल के थियनि, हुनजो जवाबदार केरु आहे? हिन जे लाइ कहिड़ी सलाह ठाही अथव? जवाबदार आहे हुकूमत, जेका वोट वठी वञे। जॾहिं हुकूमत जो टाइम अचे 5 साल खां पोइ, ऐं जवाबदारी इहो को माना कमु नथी करे असांजे, हीअं वेठा आहियूं। चाचा मोहन यासीन, तबियत कीअं अथई? तबियत ठीकु आहे, शुक्र आहे। हाँ, औलादड़ो घणो थियो अथई? औलादड़ो मुंहिंजे 5 आहिनि। पुट आहिनि? पुट 2 आहिनि, 3 न्याणियूं आहिनि। हाँ, पढ़ाया अथई? पढ़िया थोरो घणो। किथां पढ़ाई? उहो साईं हिन नमूने पढ़िया हितां संभाले वेंदा हुआ पंहिंजो हितां रिक्शे ते, या को मोटर खणे, को 5 पिया कया उन्हनि। पोइ मूं तकलीफ़ आहे, पोइ मूं कुंडरी रक्षा ते विया पिए था। हेॾां लॻाया रिक्शा कुंडरी आहे न, जंहिंजे वीचारो छोकिरो वेंदो हिकिड़ो हाजी रहमतुल्लाह जो पोटो, उहो खणी वेंदो छोकिरा, हिकिड़ो पहिरीं हिकिड़ो वरंदो, पोइ ॿियो। अच्छा, इन करे छोकिरा 8 करे विया उते। 8 करण खां पोइ छोकिरे वरी चयो बा हाणे कीअं करां वञा, कराची में वेंदे चाहो। उते मूं पंहिंजे टेलीफोन ते माण्हू लॻायो मोर पुटु, हू माशा सोलो उते ॾींहुं महिल कमु करे थो, मज़दूरी करे थो, ऐं उहो ख़ुशि आहे। जी नाज़रीन, चौधरी मोहम्मद याकूब जट जी वस्ती यूनियन काउंसिल नवाबाबाद तहलके कुंडरी ऐं ज़िले उमरकोट में अचे थी। उमरकोट शहर खां ओलह तरफ़ 60-62 किलोमीटर जो मुफ़ासिलो तय कबो ऐं कुंडरी खां 19-20 किलोमीटर जो मुफ़ासिलो तय कबो त अची हिन वस्तीअ में पहुचबो। नाज़रीन, हिन वस्ती सां तमामु वॾा मसइला आहिनि। 100 खां मथे घर आहिनि ऐं 1000 खां मथे आबादी ॿुधाई वञे थी। 15 साल अॻु में हिन वस्तीअ में स्कूल जी बिल्डिंग ठाही वई, जेतोणीकि उनखे चौदीवारी कोन ॾिनी वई, पर उन जे लाइ कमिरो हिकिड़ो ठाहियो वियो। पर 15 सालनि में सरकार तरफ़ां हिन वस्तीअ में मास्तर न मोकिलियो वियो। नतीजे में लखें रुपया अवामी टैक्स जा उहे ज़ाया थी विया ऐं हितां जा ॿार तइलीम जे बुनियादी हक़ खां महरूम रहिजी विया। हिन वस्तीअ सां जेको वॾे में वॾो मसइलो आहे, जेको हितां जे आम सभिनी वस्तियुनि सां मसइलो आहे, उहो रोड जो मसइलो आहे। रोड हिते लिंक रोड आहिनि कोन, ऐं नतीजे में जॾहिं बारिश पवंदी आहे त हितां जा माण्हू इंतिहाई घणनि ॾुखियाईनि खे मुंहुं ॾींदा आहिनि ऐं ख़ासि तौर ते बीमारी बड़ी जी हालत में त केतिरा ई माण्हू रस्ते में ई दम धणी हवाले करे छॾींदा आहिनि। हीअ वस्ती डिस्पेंसरी खां महरूम आहे। हिन वस्तीअ में वाटर सप्लाई जी का स्कीम कोन्हे का। हीअ वस्ती ड्रेनेज ऐं पकियुनि घटनि खां महरूम आहे। हिन वस्तीअ में बीमारियुनि जे लाइ, ख़ासि तौर मलेरिया जे लाइ, मच्छरनि मारण जे लाइ का बि स्प्रे कोन थी थिए। जानवरनि जे बीमारियुनि जे लाइ का वैक्सीनेशन कोन थी थिए। ही वस्ती रोड जी सहूलियत खां त महरूम आहे, पर लाइट बि हिन वस्तीअ में कोन्हे का। ऐं जीअं त हितां जो गुज़र सफ़र हारपे, चुपाए माल ऐं मज़दूरी ते आहे, तंहिं करे हिते गुरबत आम आहे। नतीजे में हिते बीमारियुनि बि पंहिंजा घर ॾेई छॾिया आहिनि। अदा सफ़दर कहिड़ा हाल अथई? ठीकु आहियूं बस, ठीक ठाक, सब तबियत सेट, अल्लाह जो शुक्र आहे। ॻोठ जी कहिड़ी पोजीशन आहे? भाई ॻोठ जी पोजीशन भान ॿुधाई हूंदी, अवांजे साम्हूं ई आहे। हिकिड़ो त असांजी इहो बिल्डिंग ठही बि आहे, साम्हूं ॾिसो पिया बि। इन खे 15 साल बि थी विया, हालत तला असां वटि कोन्हे। मास्टर कोन आयो आहे? मास्टर कोन्हे, बिल्डिंग ठाहे विया हलिया आहिनि। अॼु तो अचे सुबुह जो ॾिसी ॾिसी असां त ॿार ई पंहिंजा खारे छॾिया आहिनि। हाणे केरु दाख़िला बि कोन थो ॾिए स्कूल में, चवंदा ॿिए फार्म वठी अचो। जे ॿिए फार्म वठणु वञूं त नादरा में हुन सिफ़ारिश खपे, असीं किथां आणूं? कंहिंखे चऊं था त उहो बि अॼु सुबुह ईअं करे करे उमिरि वही ॿारनि जी, हाणे इहो खरिया पिया न। साम्हूं ॾिसो पिया। ॿिया कहिड़ा मसइला आहिनि? ॿिया असां वटि लाइट कोन्हे,
हाउ ऐं ॿियो इहो मसइलो आहे बसि तलाह कोन्हे लाइट कोन्हे रोड त मेन मसइलो आहे जेको सभिनि सां आहे ज़ुल्म आहे रोड ते हिते सॼे हिन हालत ॾिसो पिया कहिड़ी थी पई आहे हिते त मरनो परनो बसि माण्हू बसि हालत नाज़ुक थियो वञे बसि वॾो मसइलो पोइ असां जेको बसि रुगो पंधु हली बसि रोडनि ते वञी चढ़ूं था सामान सां वठी अचूं था अच्छा इहो हाल त जॾहिं रस्तो वञी ठहे पोइ निकिरी रोडनि ते पहुचूं था बसि भला घटियूं ॿटियूं पकियूं करे ॾियूं अथनि का शइ कोन्हे घटियूं वोट त वठंदा हूंदा न वोट त असीं बिल्कुलु ॾियूं था पंहिंजी ज़िमेदारी सम्झी हा उहा त ॾियणु उहो त ॾियणो आहे असां फ़र्ज़ु आहे वोट ॾियणो आहे पर उन्हनि जी बि ज़िमेदारी आहे त मसइला हल कनि। ज़िमेदारी वठनि न छो कोन था वठनि इहो त हाणे पोइ तव्हां पुछा कयो न तव्हां हुननि जा वोटर आहियो कंहिंखां पुछा करियूं वञूं था त निकिरनि ई कोन था हाणे वोट वरी थींदा ईंदा ईंदा बसि हाणे पोइ अलाह मालिक अलाह मालिक का मतिलबु कंदासीं हाणे ठोके ठोके ॻाल्हायो हा लाज़मी आहे पहिरीं कमु कराए ॾियो हाओ असीं बिल्कुलु अवां सां ॿधल आहियूं कसमो कसीं पंहिंजा वोट वठनि सही सही आहे असीं बि इंसान आहियूं इन सिंध जा ई आहियूं बिल्कुलु तव्हां सिंध हा असांजो बि हक़ु आहे न हर शइ जो बसि इहा ई हाल लॻो पियो ज़ुल्म आहे बसि अलाह अलाह चङाई कंदो हा बसि इहो बसि अमन रोड रे नको अमन सबल से नको को अमन बारिश स्कूल रे पढ़ाई रे अमन नको सबल से नको को अमन मरीज रे में रास्ता में हमरा मरीज है पर हम रास्ता सही नहीं जेकी अमी ले दन में अस्पताल में पहुंचाड़ो अमन बरसात रे अमन अमी बरसात बुढ़ी दाव पर रास्ता सही नहीं जेके अमी पहुंचाड़ो अस्पताल में नको अमन से जेकी पढ़ाई रही जेकी हम क्या दी से हमार अस्पताल नहीं ले रही है स्कूल ठाल पढ़े पर बाल क्या में पढ़ाओ क्या में सुधारो में अम्मा तबियत कीअं तुंहिंजी तबियत असां इहो आहे जेको असां ना रोड आहे असां निकिरण जी घटी ना किथां ना घटि नालियूं हा न ना स्कूल ते पढ़ाई वारा ॿार नथी किथां ॿार पढ़ाई जा किथां निकिरियूं बीमारी सीमारी मरीज़ हिते गस्ते मरी वञे कचे रस्ते में केॾा कढियूं थी अच्छा पाणी जो तालाब हा ना पाणी जो तलाउ ना ॿियो को कुझु कोन हिते पीअण जो पाणी गटर वारा पाणी पीऊं बीमारी असां उनमें बीमारी पैदा थिए किथां पका तला ठारायूं किथां करियूं वोट त ॾींदा हा न न बाबा वोट वठी वञनि था न हा न बाक़ी ॾियनि कुझु कोन था असांखे भला बेनज़ीर वारा पैसा मिलंदा अथव किथे मिले असांखे कुझु कोन थो मिले हिते रोड हुजे त मिले असांखे इमरान खान वारा इमरान खान हिकिड़े हिकिड़े चक्कर मिलिया आहिनि तंहिंखां मिलिया ई कोन असांखे वरी कोन मिलिया ना कोन मिलिया आहिनि छा पोइ हाणे वोट बि ॾियो था तव्हांजा हा न हल नथा अचनि नथा थियनि न पोइ ही भला तव्हांजा घर बि कहिड़ा आहिनि इहो 4 घर आहिनि असांजा इहो घर इहो बेगाना पिया आहिनि न रागो न ॿियो न किथां रोड कचनि रस्तनि ते करियूं तव्हांजा मर्द कहिड़ो कनि बनी जा धंधा कनि था मज़ूरी वीचारा अबरी सबरी करे अचनि अटा बटा इन में खर्चा इन में करियूं हा ग़रीब त माण्हू घरा केॾा वञे हिकिड़ो बीमारी सीमारी थी किथां वञूं आदिसुर निकिरियो ना रोड ना बरसातूं थियनि ना रोड जे हिते कचे रस्ते ते खणी वञूं हिते मरी वञनि पोइ अस्पताल ते असीं लाश केॾा पुॼायूं वञी अच्छा स्कूल बि हा ना स्कूल आहे स्कूल आहे ॿार पढ़ण जी 15 साल थिया न अञा असांजा ॿार ईअं वॾा वॾा वेठा न पढ़ाई ना बीज ना कुझु कोन हिते भला अम्मा को डिलीवरी जो केस थिए त हा न आहिनि कोन कोन्हे न कचा रस्ता पिया आहिनि रोड किथां आयो हिते पोइ हाणे इहो मसइलो हल कीअं थिए हा न त हल किथां थी किथां कोन थींदो हल सरकार ॾींदी तॾहिं थींदो न पोइ सरकार खां मां जॾहिं तव्हां वोट त सरकार त हा न वोट वठनि था न हा वोट वठनि था असांखे कुझु कोन था असांजी सहूलियत कुझु कोन्हे बाक़ी छा पोइ हाणे वरी वोटनि जे लाइ ईंदव वोटनि जे लाइ ईंदा त पोइ असांखे इहो असांजो रस्तो ठाराए ॾे असांखे स्कूल ठाराए ॾे पोइ तला ठाराए ॾे पाणी जा हा उठाराए हा। पोइ वोट ॾींदव न हा वोट ॾींदासीं न वोट छो कोन ॾींदासीं सही हा आहे न मसइला हल असां सां सिधा हलनि था असीं सिधा हलियूं छो कोन था हलियूं सिधा सही ठीकु आहे नको रोड नको क्या नको बीमारी थीमारी नको रास्ता नको बीदा क्या ते मन के लीदा है बाड़ा अच्छा स्कूल भला नको स्कूल थे नको बाड़ क्या में सिधारो टंडन धोकरा ते उमरा बैठा हा ऐं अस्पताल कान ॾिड़ी अथव अस्पताल सही नहीं थे क्या थे सही नहीं अस्पताल बि कान्हे का ना सही नहीं अस्पताल घटियूं पकियूं आहिनि न का भी कच्चा रास्ता है बरसात वए ते सते नास्ते है भाई छा माना पोइ तव्हांजा ॿार स्कूल नथा वञनि ना ना राता बैठा रहनी इहो त वॾो मसइलो आहे वोट ॾींदा आहियो वोट दिया वो वोट दे हर साल पोइ उहे तव्हांखे छा था ॾियनि के न देता नको अमन बिनी दिरा पैसा दे नको मिनन दे
न दरता माना मसला हल नथा थियनि न थिए था पोइ हाणे इहो मसला कीअं हल थियनि सलाह ॾे सलाह वही कोई सरकार दे कोई रिश्ता दे कोई मास्टर कोई छोकरा पढ़ावे भी तो माना सरकार तव्हांजी मदद करे न वो सरकार मदद करे न सरकार तव्हांखे छा छा ॾे ॿुधाए सरकार कोई रास्ता दे कोई स्कूल दे पकी कोई मैं हमारा बाल सुधारो हा सही आहे सुठी ख़वाहिश आहे त ॿार सुधारजनि होय। भली ॻाल्हि आहे इन लाइ थोरो महिनत बि कबी होए मेहनत है ठीकु आहे गुमदा दे ख़बर कहिड़ा हाल अथई? हाल ठीक है न साईं हा आओ। कंदो साईं कंदा आहियूं महिनत मज़दूरी कंदा आहियूं बनड़ी पोखंदा आहियूं बनी पोखी थो जी आओ हाणे छा पोखियो अथई हींअर बि कणक पोखी आहे कुझु तूरियो पोखियो आहे कुझु हा आओ कणक में को कुझु ॿ टे दाणा अन्न जा बि मिलंदई या ईअं उहो त हाणे रब ॾियण वारो जेके ॾिना पोइ हा पर पोइ ज़मींदार वरी पोइ ॾींदा कोन्हनि न न हिकु ॾींदा केॾा वेंदा हा। आओ पासे में बीठो आहे बीठो आहे जा आओ हा आओ हा पासे पर इहो खाता ज़मींदारनि जा थींदा न ड्रिगा जी आओ हा आओ पर ही न इमदा नंढो आहे असांजो नंढा जी अच्छा भला हिन बस्तीअ में मसला कहिड़ा आहिनि मसला इहे आहिनि पाणी तला कोन्हे बीमारी सीमारी लाइ ऐं ॾिसो पिया हींअर आया आहियूं पाण वोट वठी वञनि था हिते न का शइ कोन थी मिले रोड तव्हां रोड बि कोन्हे स्कूल 15 साल थी विया स्कूल खे हो ठीकु आहे उनमें मास्टर बि अञा कोन आयो आहे मास्टर 15 साल थी विया पर मास्टर न आहे मास्टर कोन आयो आहे पोइ तूं पढ़ाइण चाहीं थो पंहिंजो पढ़ाईंदा छोकिरनि खे छोकिरा असांजा वॾा जवान थी विया आहिनि हाणे छा कंदासीं हा हाणे त वॾा थी विया आहिनि हिन पटनि ते मूंखे 30 साल थी विया आहिनि हा हिन पटनि ते पर तूं तालीम माना न पढ़ाए सघीं न पिराए सघासीं अच्छा भला घटियूं बटियूं पकियूं का शइ कोन आई पाण ॾिसो पिया न कहिड़ा हालात आहिनि भला ही तूं ही घरड़ो तुंहिंजो आहे साम्हूं वारो हाओ पोइ हिनखे छित त आहे ई कोन लकड़ा किथां आणूं हाणे लकड़नि जेतिरी बि कुवत कान्हे कोन्हे न गुरबत आहे गुरबत जे करे जी साईं जी वोट तोखां वठण ईंदा वोट वठनि था पोइ वोट वठनि था त तोखे छा था ॾियनि कुझु कोन था ॾियनि कुझु कोन था वोट वठी वञनि था हा ॾींदासीं कुझु कोन था ॾियनि ऐं वोट वठण वक़्तु त तोखे ॾाढियूं मिनतूं हा उहो त आहे ख़बर दुनिया खे ख़बर आहे वोटनि वारा मिनतूं कंदा आहिनि ओॾी महिल माइट आहिनि हा माइट आहिनि पोइ सुञाणनि पोइ सुञाणी कोन था इन मसइले जो हल कीअं निकिरे हाल इहो निकिरे बाबा जे ईंदे वोट थिया त ॾींदा वोट असांखे वोट ॾियो त असांजे मसइला हल करो असांखे वोट ॾियूं था सही हा माना इहो फ़ैसिलो हाणे कयो अथव न हा इहो भलो फ़ैसिलो आहे जी साईं। ॾियो त तव्हां हा कोई मसइलो हल वाटर जो पाणी पीऊं था हा हा जानवर बि उते ई पीअनि त इंसान बि उते ई पीअनि पोइ माण्हू बीमारियुनि थिया पोइ केॾांहुं वञे माण्हू हा बिल्कुलु सही ॻाल्हि आहे जी नाज़रीन ही पुरखो कोली आहे पुरखो नौजवान आहे पर ही ॻाल्हाए नथो सघे ऐं हिन जा अंदर जा जेके अरमान आहिनि उहे ज़बान ते नथा अची सघनि ही सिंध जा उहे दरावड़ आहिनि जिन हिन धरतीअ जे समूरी तहज़ीब खे तख़लीक़ कयो ऐं अॼु ॾिसो हिन जा निबल चहिरो ही गुरबत जा मारियल माण्हू आहिनि ऐं हिनखे का पुरस्रार बीमारी आहे ऐं जेकॾहिं हिन जो इलाजु करायो वञे वक़्त जी सरकार हिन जो इलाजु कराए साञाहबंद ऐं सरंदी वारा माण्हू जेकॾहिं हिन जो इलाजु कराइनि त पुरखो ॻाल्हाए सघे थो ऐं पुरखो ज़ाहिरा नथो ॻाल्हाए सघे तंहिं करे ही मोड़ बि ॿधी न सघियो आहे ऐं हिन जी शादी बि न थी सघी आहे ऐं ही ईअं ई उदास पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे थो छाकाणि त ही ॻाल्हाइण जे सलाहियत खां महरूम आहे ऐं हिनखे का बीमारी आहे का अहिड़ी पुरस्रार बीमारी आहे गुरबत जे करे ही माण्हू कंहिं डॉक्टर खे बि नथो ॾेखारे सघे ऐं चेकअप नथो कराए सघे पंहिंजो ऐं असां हिन सां ॻाल्हाइण जी कोशिशि कई पर ही नथो ॻाल्हाए सघे प्रेम तुंहिंजा कहिड़ा हाल आहिनि खैर सुख भला तूं स्कूल पढ़ी कोन पढ़ी ना असां स्कूल कोन पढ़ियो छो स्कूल मास्तर अचे कोन थो हा जी आओ मास्तर माना स्कूल त ठहियल अथव स्कूल ठहियल आहे मां 15 साल थी विया आहिनि मास्तर अचे कोन थो अच्छा मुंहिंजो जमी हिते थियो आहे तूं हिते हिन ॻोठ में जाओ जी आओ हा जी अच्छा भला हिन ॻोठ में तव्हांखे घटियूं पकियूं करे न न इहो किथे न इहो लोड़ा लॻा पिया आहिनि रोड किथां इहो कचियूं पटड़ियूं बरसाति में ॿुॾियूं किथां जी बीमारी सीमारियूं
माना रोड बि कोन्हे को, जी हा वाटर सप्लाई बि कोन्हे, पाणी न, जो न। तलाउ बि कोन्हे, न न कच्चा किथां वाटर जो पाणी पीअंदा। पोइ त बीमारियूं हूंदियूं ॾाढियूं। जी हा पोइ इन मसइले वोट बि ॾींदा हूंदो, वोट ॾींदा पोइ असांखे छा ॾींदा? वोट में ॾियनि कुझु बि कोन्हे। न कुझु ई कोन था ॾियनि, न इमरान खान वारा पैसा मिलिया न बेनज़ीर वारा। पोइ इन मसइले जो हल आख़िर छा आहे? हितां वोट ॾींदा असांखे कुझु ई कोन ॾींदासीं, ॾींदासीं छा असांखे कुझु का शइ कोन थी मिले। जी हा छा कंदो हुई? जी असीं ॿनी धंधो कंदा आहियूं, मज़ूरी कंदा आहियूं। मज़ूरी घणी थी मिलई? मज़ूरी में 200-250 रुपया कमाए अचूं, वाटो बटो वठूंगा। शादी कई अथई? जी हा पोइ त ॿारड़ा बि थींदई हाणे या थिया अथई? हा हिकिड़ी छोकिरी आहे। पोइ हाणे इहा बि कान पढ़ंदी, मतिलबु तालीम हासिल न कंदी? मास्तर हूंदो त किथां पढ़ंदी? हा मास्तर कोन्हे को। जी हा तव्हां कॾहिं विया आहियो पंहिंजे चूंडियल निमाईंदे ॾे? जी हा उहो छा थो चवे? वो कोन्हे जे मां पढ़ाई न कुझु हो माना कोन्हे को। न। हमरा पंहिंजे वस्ती जा मसला कहिड़ा आहिनि बाबा? मसला साईं तव्हां साम्हूं आहिनि, न को असां वटि लाइट आहे, न को तलाउ आहे, न को रोड आहे, न को उहो आहे अस्पताल आहे, स्कूल ठाहियो आहे 15 साल थी विया, न को मास्टर आहे न को ॿियो आहे। स्कूल ईअं पियो आहे, बसि अचनि था दिलासो ॾेई वञनि था, अॼु मास्टर अचे थो, सुबुह जो अचे थो, असीं स्टार्ट करायूं था। वीचारा हारियुनि जा ॿार हीअं आहिनि, असांजा पंहिंजा नंढड़ा आहिनि, असीं पाण कोन पढ़ी सघियासीं, तालीम जी ॾुख ईअं हलूं पिया, न को ॿियो न को टियों, ईअं पिया रुलूं, न को एॾा वोटनि लाइ अचनि था। पोइ बाबा वारनि खे साईं 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 जॾहिं वोट वठी हलियो वञनि था, उते वञूं था, उतां कंदे हुननि जा जेका MLA मथे हुजनि था उन्हनि जे हू वठी ॿार करण अचनि था, साईं अचनि था, ॿार वियो अचनि था, मिलनि था, बसि इहो कमुकारु हुजे थो हुननि जो, न को ॻाल्हाइनि था। नौजवान इन मसइले जो हल आख़िर छा आहे? हिन मसइले जो हल इहो ई आहे, असां आईंदा वोट वठणु ईंदा, पहिरीं असांजा मसइला हल करनि, हुन खां पोइ असीं वोट ॾींदासीं। असांखां वोट हर पार्टी वठे थी, PP अचे थी, जाम वारा सभु जेको पार्टियूं सभु अचनि थियूं, का मसइलो असांजो हल कोन थियो आहे। मुतालबा कहिड़ा कंदो, उहे जेके हल थियनि उहे कहिड़ा? असांजो मेन मसइलो रोड जो आहे, ॿियो स्कूल ॿारनि जी पढ़ाई लाइ, टियों नंबर असांजो तलाउ पाणी जी सप्लाई जेको इहो असांखे मेन हल करे ॾियनि लाइट जो, बसि इहो महिरबानी। सुई गैस कोन साईं, का नंढड़ी अस्पताल का शइ कोन, नंढड़ी अस्पताल न को ॿियो न को टियों 8 किलोमीटर परे अस्पताल आहे, शाम कपरी जी ॻोठ ते आहे, ॿियो हेॾां समारे वञूं था, बसि इहो ॾुखाई में रसूं था। बरसातनि में असांजा पोइ असांजे जेको ॾुखाई असांखे ख़बर आहे हिते हालत जेका थिए थी। कहिड़ा हाल वेंदा? अदा ठीक शुक्र अल्लाह जो। वक़्तु गुज़रे? वक़्तु बस हमें ॾिसो पिया ॾुखाई में की तो गुज़रे, न रास्ता न को कुछ, न को कोई अस्पताल, न को लाइट जो मसलो, न को पानी वारो। बरसातनि में जेको मसलो थियो वञे, को बीमार थियो वञे, उन्हनि खे असांखे ख़बर आहे पाणी में खणी पुॼाईंदा आहियूं, को त रस्ते में दम ॾियो वञनि, को कीअं करे वञनि, बसि ईअं ई मसला हलनि था। जी हा। अच्छा स्कूल जी छा पोज़ीशन? स्कूल जी 15 साल थिया आहिनि, बिल्डिंग ठही पई आहे, अॼु मास्टर अचे सुबुह जो अचे, अॼु अचे सुबुह जो अचे, को मास्टर कोन आयो अञा ताईं 15 सालनि में, न को केरु ॾिसणु आयो आहे। वोट वठणु ईंदा आहिनि, हर पार्टी ईंदी आहे, चवंदा आहिनि अमांखे अॼु ॾियूं था, सुबुह जो ॾियूं था, इहो चए बसि हलिया था वञनि। जॾहिं हुननि खे मिलणु वञूं था, हुते वेठा हा वियो 10 मिंट वियो, 2 मिंट वियो, अचे थो हींअर साईं अचे थो, साईं अचे थो, उतां ई गाॾियुनि में चढ़नि था, निकिरी वञनि था, को मिले केरु कोन थो असांखां। आखिर पोइ हिन मसइले जो हल छा आहे? मसइले जो हल इहो ई कंदासीं, अॻिते लाइ ईंदा वोटनि लाइ उन्हनि खे चवंदासीं पहिरीं असांजा ई मसइला हल करियो, पोइ असांखे वोट मिलंदा, न त पोइ असीं पंहिंजे घरनि में वेठा आहियूं, पंहिंजे घर में वियो। जम खां वठी हीअं हेॾा थिया आहियूं ॾुखियनि में, कॾहिं किथे वञूं स्कूल, कॾहिं किथे स्कूल वञूं, स्कूल वञी 2-2, 3-3, 4 क्लास पढ़िया आहियूं, हिन खां वधीक कोन पढ़ी सघे। जी जी बिल्कुलु, बारिशनि में वॾो मसइलो थींदो आहे असां सां। छा थींदो आहे? बारिशनि में हिते रुगो पाणी बीठो हूंदो आहे, पाणियुनि में पोइ को मरीज़ थियो वञे या को मैयत थियो वञे, उनखे खणी हेॾा 1.5 किलोमीटर रोड परते आहे, हितां खां 8-9-10 किलोमीटर परे आहे, पोइ हितां खणी था वञूं, ईअं मसइला थींदा आहिनि असां सां। जी नाज़रीन, मोहम्मद याक़ूब जट जी वस्तीअ जा किस्सा ऐं कहाणियूं अवां ताईं पहुतियूं।
हिन वस्तीअ में ही मूंसां गॾु दरावड़ न्याणियूं आहिनि ऐं हिन वस्ती सां जेके मसइला हुआ हितां जे माण्हुनि बि अव्हांखे ॿुधाया। वॾो मसइलो हिननि सां रोड जो आहे ऐं पाणी जो आहे, तालीम जो आहे, यानी उहा कहिड़ी ज़िंदगी जी बुनियादी सहूलियत आहे जेका हिननि खे मिलियल हुजे, का बि न। यानी सभिनी बुनियादी सहूलियतुनि खां ई महरूम आहिनि। ही माण्हू वोट बि कनि था पर मोट में हिननि खे मिले कुझु कोन थो। ऐं जेको भुतारकी जहान आहे सिंध अंदरि, हर इलेक्शन में ईंदा आहिनि, वॾा वॾा भाषण, वॾा वॾा वाइदा, ही माण्हू हुननि जूं इज़तूं बि कंदा आहिनि पर मोट में जॾहिं हू खटे ऐवाननि ते पहुचंदा आहिनि त पोइ जॾहिं वरी ही उन्हनि जे बंगलनि ते वेंदा आहिनि त भोतार साईं या त कराची हूंदो आहे या इस्लामाबाद हूंदो आहे या आराम में हूंदो आहे ऐं ही वस्तियूं उजाड़ जा मंज़र पेश कंदियूं रहंदियूं आहिनि ऐं ही हिननि जो ॾहाकनि खां इहो सिलसिलो जारी आहे। ही माण्हू पंहिंजे घरनि खे छित नथा विझाए सघनि, गुरबत सबबु ही माण्हू पंहिंजे औलाद खे पढ़ाए नथा सघनि, ही माण्हू दवाऊं नथा ख़रीद करे सघनि। यानी उहा अमीर सिंध जेका हिन समूरे मुल्क खे हलाए रही आहे, उन सिंध जा जेके रहवासी आहिनि उहे गुरबत जी लकीर खां बि हेठि ज़िंदगी गुज़ारनि था। नाज़रीन, हिन वस्तीअ जा किस्सा अव्हां ताईं पहुता ऐं हिन वस्तीअ वटां अव्हां खां मोकिलायां थो। ज़िंदगी साथ ॾिनो त ईंदड़ प्रोग्राम में वरी कंहिं ॿी वस्ती, कंहिं वाहण, कंहिं वेढ़े, कंहिं पाड़े में पंहिंजी मुलाक़ात थींदी। तेसिताईं साथ सलामत, सिंध सलामत।